By now, it's a known fact that we encourage multilingualism over on the monolingualism. वो असांजी एजुकेशन हुजे, उहो असांजो रोज़मर्रा जो कम्युनिकेशन हुजे, असांजो फोकस हाणे मोनोलिंगुअलिज्म ते यानी हिकिड़ी लैंग्वेज ते न आहे, असांजो फोकस हाणे मल्टीलिंगुअलिज्म ते आहे. इन जो रिसर्च में बि it is implied in the research study that if there are 200 countries in the world, in these 200 countries we have got 7,000 languages. ये जो कि 7,000 languages and although minority languages also included into these 7,000 languages, but those minority language speakers are expected to speak and communicate in the popular language or the dominant language. जॾहिं तव्हां डोमिनेंट लैंग्वेज जी ॻाल्हि था करियो या डोमिनेंट लैंग्वेज जे बारे में असां उन ते फोकस कंदासीं, ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी ॾाढी ज़रूरत आहे त लैंग्वेज इज़ नेवर न्यूट्रल. तव्हांजी लैंग्वेज कम्स विथ पावर स्ट्रक्चर, इट कम्स विथ सोशल नॉर्म्स ऑफ सोसाइटी, इट कम्स विथ कल्चरल अज़म्पशन्स, टैबूज़, जोक्स, हर शइ तव्हांजी उन लैंग्वेज में गॾियल हूंदी आहे. उहा ई उन लैंग्वेज खे इट मेक्स इट ईदर स्ट्रॉन्गर लैंग्वेज और अ वीक लैंग्वेज. जेकॾहिं उहा लैंग्वेज माइनॉरिटी लैंग्वेज आहे त उन सां असां पहिरीं जेके मीनिंग्स अटैच कयूं आहिनि, दे आर नेगेटिव, दे आर नॉट द पॉजिटिव वन. And if we attach negative meanings to one language, the speaker of that language won't be encouraged to speak or communicate in that language. Although technology असांखे अहिड़ा प्लेटफॉर्म्स प्रोवाइड कया आहिनि, जीअं असां वटि ट्विटर आहे, फेसबुक आहे, इहे अहिड़ा इनफॉर्मल असांजा प्लेटफॉर्म्स आहिनि वेयर वी कैन practice, we can exercise these minority language. पर असां पंहिंजी माइनॉरिटी लैंग्वेज खे ओतिरो एम्पावर्ड फील ई नथा करियूं, इन जे करे असां उन में कम्युनिकेशन ई नथा करियूं. हिकिड़ी रिसर्च स्टडी थियल आहे, एंड दिस रिसर्च स्टडी इम्प्लाइज, दिस रिसर्च स्टडी इज़ कंडक्टेड ऑन हाटकी लैंग्वेज, एंड दिस रिसर्च स्टडी इम्प्लाइज the speakers of this Hatki language are not using this language, all because they do not find any instrumental value in the society by because of using this language. हुननि खे को बि फ़ाइदो नथो मिले इन ॿोलीअ जे इस्तेमाल सां. नई इन ॿोलीअ जे इस्तेमाल सां उन्हनि खे जॉब थी मिले, नई उन ॿोलीअ जे इस्तेमाल सां उन्हनि खे स्कूल में का अपॉर्चुनिटी थी मिले. Slowly and gradually what happens, they shift their language. उहे पंहिंजी ॿोलीअ खे छॾे करे का लैंग्वेज ऑफ मार्केट आहे या पॉपुलर लैंग्वेज आहे उन ॾांहुं शिफ्ट था थियनि. ऑल्दो असां वटि टेक्नोलॉजी असांखे प्रोवाइड कया आहिनि प्लेटफॉर्म्स वेयर दे कैन प्रैक्टिस, वेयर दे कैन एक्सरसाइज देयर लैंग्वेज, पर उहे पंहिंजी ॿोली नथा ॻाल्हाइनि. एंड स्लोली एंड ग्रेजुअली दिस लैंग्वेज मूव्स टूवर्ड्स अ डेड लैंग्वेज. लिंग्विस्टिक्स ह्यूमन राइट्स में ही तमामु घणो सम्झण जी ज़रूरत आहे असांखे. It is right of every child to get education in their first language. इन्हें ते का डिबेट ही कान्हे. Because ॾिसो थोड़ो टेक्निकलिटीज़ ते ॻाल्हायूं था. We learn second language based on the structure of our first language. Let's say अगर मुझे फर्स्ट लैंग्वेज सिंधी लैंग्वेज आहे त इन सिंधी लैंग्वेज जे स्ट्रक्चर जे बेसिस ते आई विल लर्न सेकेंड लैंग्वेज, एंड देयर यू विल फाइंड इन्फ्लुएंस ऑफ योर फर्स्ट लैंग्वेज ओवर ऑन द सेकेंड लैंग्वेज. हिकिड़ो नंढड़ो मिसाल आहे. लेट्स से अगर आऊं इफ आई एम लर्निंग इंग्लिश लैंग्वेज, आई विल फाइंड एन इन्फ्लुएंस ओवर ऑन माय सेकेंड लैंग्वेज ऑफ माय फर्स्ट लैंग्वेज. सिंधी ॿोलीअ में असां वटि ज़ेर ज़बर जो इस्तेमालु थींदो आहे. इहा जेका ज़ेर ज़बर आहे न, इहा ज़ेर ज़बर वी पुट ओवर ऑन द सेकेंड लैंग्वेज, इंग्लिश लैंग्वेज ते. अगरि आउं इंग्लिश लैंग्वेज में कुझु मिसाल थी ॾियां, कुझु लफ़्ज़ थी ॾियां. जीअं मिसाल आहे मैच बॉक्स. असां मैच बॉक्स खे माचीस करे चवंदा आहियूं. यानी इन्फ्लुएंस ऑफ असां जेका ज़ेर ज़बर वारो आहे न, उन जो इस्तेमालु असांजी सेकेंड ॿोलीअ ते बि थिए पियो. सो द पॉइंट आई एम ट्राइंग टू मेक इज़ तव्हांजी
जेका तव्हांजी जेका एजुकेशन आहे या तव्हांजा जेके कॉग्नेटिव स्किल्स आहिनि उहे मोर एक्टिव हूंदा आहिनि when you get education in your first language. न त हू साॻी स्ट्रगल थी वेंदी, तव्हां न कॉन्सेप्ट सम्झी सघंदव न तव्हां ॿोली सम्झी सघंदव. हींअर आउं तव्हांखे हिकिड़ो मिसाल थी ॾियां पंहिंजे स्टूडेंट्स जो. My students, I am teaching at Institute of English Language and Literature. असां उते अंग्रेज़ी में ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं. Majority students, because our students are coming from areas like Sakhar, Dadu, Khairpur. इन्हनि इलाइक़नि मां असांजा ॿार अचनि था. They struggle with English language. लैंग्वेज सां बि हुननि जो स्ट्रगल हले थो, कॉन्सेप्ट सां बि स्ट्रगल हले थो. हुननि खे कॉन्सेप्ट, दैट्स वाई दे आर नॉट बीइंग प्रोडक्टिव. उहे कुझु बि समाज में ॾेई कोन पिया सघनि, ऑल बिकॉज़ दे आर स्ट्रगलिंग विथ लैंग्वेज. उन्हनि जी जेका इनिशियल एजुकेशन आहे उहा उन्हनि खे जेकॾहिं अंग्रेज़ीअ में ॾिनी वई आहे त हुननि जा कॉन्सेप्ट्स क्लियर कोन थींदा. सो इट्स वेरी इंपॉर्टेंट फॉर अस टू अंडरस्टैंड त जेके असांजी बुनियादी एजुकेशन आहे उन में उहा असांजी पंहिंजी फर्स्ट लैंग्वेज ते ई हुजे. So these are some studies they are conducted over on how technology can help us in education. हिननि सभिनी जेके रिसर्च स्टडीज़ थियल आहिनि उन्हनि सभिनी जो मयार इहो ई आहे त असांजी जेका टेक्नोलॉजी आहे न, टेक्नोलॉजी असांखे ॾाढो हेल्प करे सघे थी लैंग्वेजिस में, लैंग्वेज लर्निंग में. पर उन्हें जेका टेक्नोलॉजी में असांखे जेकॾहिं पंहिंजी लैंग्वेज जी एक्सेस नथी मिले, our language is not inclusive in these technologies. नंढड़ो मिसाल आहे ड्यूलिंगो. ड्यूलिंगो हिकिड़ी अहिड़ी एप्लीकेशन आहे जिते तव्हां ॿोलियूं सिखी सघो था. बट देयर ऑल्सो यू विल फाइंड पॉपुलर लैंग्वेजेस आर लैंग्वेजेस ऑफ मार्केट. तव्हांखे हुते माइनॉरिटी लैंग्वेजेस न मिलंदियूं, तव्हांखे हुते ढटकी लैंग्वेज न मिलंदी, तव्हांखे हुते ओडिकी लैंग्वेज न मिलंदी, तव्हांखे हुते ॿियूं खोड़ सारियूं लैंग्वेजेस आहिनि, सिराइकी लैंग्वेज न मिलंदी. If you do not find your language visible anywhere, you will not be encouraged or motivated to communicate in your language. Minority languages में हिकिड़ो नंढड़ो मिसाल है, छो जो असां वटि जेके लैंग्वेजेस आहिनि न, लैंग्वेज जी ज़ात बि हूंदी आहे, लैंग्वेज जो रिलीजन बि हूंदो आहे. असां वटि लैंग्वेज जा इन जो नंढड़ो हिकिड़ो मिसाल थी ॾियां. आई वॉज कंडक्टिंग ए रिसर्च स्टडी ऑन रिलीजियस कन्वर्जन्स विथ अ कॉलीग ऑफ अ माइन. उन रिसर्च स्टडीअ जे दौरान जॾहिं असां पंहिंजी डेटा पे कलेक्ट कई त उहा जेका कम्यूनिटी हुई, हिंदू कम्यूनिटी वॉज कन्वर्टिंग टुवर्ड्स इस्लाम. त मूं हुन खां हिकिड़ो सादो सवाल कयो. मूं पुछियोमांसि त तव्हांजी ॿोली कहिड़ी आहे? त इहा ध्यानु तलब ॻाल्हि आहे. मूं पुछियोमांसि त तव्हांजी ॿोली कहिड़ी आहे? त चईं हाणे असां मुस्लमान थी विया आहियूं न, इन लाइ हाणे असां सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं, पहिरीं असां ढाटकी ॻाल्हाईंदा हुआसीं. जीअं मूं पहिरीं अर्ज़ कयो त लैंग्वेजिस आर नेवर न्यूट्रल. लैंग्वेजिस कम्स विथ पावर स्ट्रक्चर, दे कम्स विथ सोशल नॉर्म्स, सोशल कस्टम्स. उन में सभु कुझु ॿोलीअ में हूंदो आहे. त असां वटि ॿोलीअ जा मज़हब बि थियनि था, हिंदू ॿोली, मुसलमान ॿोली. जेकॾहिं इफ वी डू नॉट अंडरस्टैंड द इम्पोर्टेंस ऑफ ऑल दीज टर्म्स विल नॉट बी एबल टू यूज़ टेक्नोलॉजी टू लर्न. पहिरीं असां इहो ई कोन पिया सम्झूं त असांजी ॿोलीअ जी अहमियत केतिरी आहे, टेक्नोलॉजी, हाउ टेक्नोलॉजी कैन हेल्प अस टू लर्न दैट लैंग्वेज. पहिरीं असां इहो त सम्झूं त असांजी लैंग्वेज केतिरी इम्पॉर्टेंट आहे. हालांकि हिते असां वटि टेक्नोलॉजी में खोड़ सारा प्लेटफॉर्म्स आहिनि. AI ड्रिवन चैट बोर्ड्स आहिनि असां वटि, VR आहे, न्यूरल लैंग्वेज लर्निंग आहे, खोड़ सारा अहिड़ा प्लेटफॉर्म्स आहिनि विच वी कैन यूज़ प्रोडक्टिवली टू प्रैक्टिस आवर लैंग्वेज. पर असां पंहिंजी ॿोलीअ जी अहमियत ई नथा सम्झूं त असां उहे टेक्नोलॉजी कैन नॉट हेल्प अस. I'll put this discussion to end. Thank you so much for your time. Thank you.